नूरपुर में कत्ल थियल ड्राइवर आमिर चौहान के कातिलन की गिरफ्तारी लाए। ऑल पाकिस्तान ड्राइवर यूनियन के सदस्य मोहम्मद याकूब जमाली, तारिक अली झट, मुनवर जमाली और अब्दुल रज़ाक बुगटी पारा प्रेस क्लब बांधी सामू एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते हुननि दाहींदे चयो त कुछ ॾींहं पहिरियां बिरिया रोड वासी टैक्सी ड्राइवर आमिर चौहान के कुछ नामालूम माण्हुनि किराए सां नौशेरो फिरोज नूरपुर वेझो बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो आहे। काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूद भी पुलिस आमिर चौहान के कातिलनि खे गिरफ्तार नाहे करे सघी। हुननि IG सिंध SSP नौशेरो फिरोज ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त मक़तूल आमिर चौहान जे कातिलनि खे जल्द गिरफ्तार करे ड्राइवरनि में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची